पीपुल्स पार्टी हिकिड़ो समुंड आहे ऐं जेके बि सियासी पार्टियूं हुजनि या सियासी माण्हू हुजनि उन्हनि वटि जेतिरा माण्हू हुजनि उहे घटि आहिनि। जॾहिं समुंड में तव्हां केतिरो बि पाणी विझो केतिरा बि दरियाउनि में विझो त उहे दरिया वरी बि घटि आहिनि। पंहिंजे करे जेतिरा वधीक माण्हू जॉइन कंदा इहा पीपुल्स पार्टी जी ताक़त आहे। पीपुल्स पार्टी वधीक ताक़तवर बणिजे थी ऐं जेसि ताईं उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु डिसिप्लिनरी एक्शन थी रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त जेके जन माण्हुनि पीपुल्स पार्टी जी मुखालफ़त कई उन्हनि माण्हुनि जो पहिरें हिते वायुमंडल छा हुयो ऐं अॼु उन्हनि जी सूरत हाल छा आहे या तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। ऐं पीपुल्स पार्टी हालांकि उहे त सिटिंग MPAs MNAs वेठा आहिनि, पीपुल्स पार्टी जा ई टिकट होल्डर आहिनि। पीपुल्स पार्टी खे उन सभिनी खे गॾु खणी हलणु घुरिजे ऐं खणे थी पई। पर आउं इहो ज़रूरु चवंदुसि असांजा जेके असांजो जेको नज़रियो आहे उहो असांजे ज़ाती मफ़ादनि खां असांखे मथे आहे। पीपुल्स पार्टी सां गॾु आहियूं, हिननि सभिनी कोशिशि कई, उन सभिनी जी कोशिशि जे बावजूदि पीपुल्स पार्टी जेकॾहिं मूंखे चेयरमैन बणाए छॾियो त इहो हिकिड़ो वाज़े पैगाम हो सभिनी जे लाइ। जंहिंसां पार्टी मज़बूत थींदी उहो हर फ़ैसिलो बहितरीनु फ़ैसिलो आहे ऐं जेकॾहिं कुझु माण्हू जेके जन पीपुल्स पार्टी जॉइन कई उनजे करे असां जूं सीटूं वधियूं।